बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, इलेक्शन 2024 अवामी न्यूज़ जे हिन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अवां जो मेज़बान मुमताज़ बोज़दार हाज़िर आहे। हिन दफ़े असां सां गॾु मौजूदु आहे P41 तहरीक लबे पाकिस्तान खां उम्मीदवार आहे सूबाई सीट ते कमालुद्दीन बुलैदी साहब। कमालुद्दीन बुलैदी साहब, अव्हांखे असीं भलीकार था चऊं। महिरबानी साईं। कमालुद्दीन बुलैदी, असां इहो शुरूआत कंदासीं त अव्हां कहिड़े आधार ते वोट वठणु निकिता आहियो आवाम खां? असां साईं दीन खे तख़्त आणण लाइ अवाम खां निकिता आहियूं वोट वठणु ऐं निज़ाम मुस्तफ़ा क़ाइमु करण लाइ मुल्क ते। मुल्क त अलहमदुलिल्लाह असांजो आज़ादु थिए 75-76 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं ज़हनी ग़ुलामी खां या निज़ाम जे ग़ुलामी खां कोन निकितो आहे। अञा असांजो मुल्क ज़ाहिरी तरीक़े सां आज़ादु त आहे, पर अञा अंग्रेज़नि वारी कानून हले पई। असां मुल्क आज़ादु थियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे नाले ते, ऐं उहो ई निज़ाम असांजे मुल्क में आणण लाइ असां निकिता आहियूं। उन हिसाब सां वोट घुरणु। कमालुद्दीन बुलैदी साहब, अवां ॿार वोटनि में विया आहियो, ॻोठ विया आहियो, झरजंग विया आहियो, कीअं था ॾिसो हिते जी अवाम जी मोट कीअं था ॾिसो? हिकिड़ी मज़हबी हवाले सां अवां जी हिकिड़ी तनज़ीम बि आहे, ऐं उन हवाले सां अवां कीअं था ॾिसो? असांजे शहरनि में बि वर्क कई आहे ऐं ॻोठनि में वर्क कई आहे। माशाअल्लाह शहर जे माण्हुनि खे त काफ़ी शऊर आहे, उहो अलहमदुलिल्लाह असांखे सुठो वोट ॾियनि पिया ऐं सुठो रिस्पॉन्स ॾियनि पिया। बाक़ी शहरनि में अञा ताईं माण्हू वॾेरनि जा पीरनि जा ज़हनी ग़ुलाम आहिनि, अञा ताईं उहो खुली करे अहिड़ो ख़ासि कोन था रिस्पॉन्स ॾियनि। शहर में अलहमदुलिल्लाह सुठो रिस्पॉन्स। अवां पीरनि जी ॻाल्हि कई त हिते पीरनि जो वाक़ई असरु आहे, त इहा शइ इस्लामी हिसाब सां ग़लति आहे, सही आहे? जेकॾहिं ग़लति आहे त हिन जे ख़ात्मे जे लाइ या हिनखे हिकिड़ो घटि करण जे लाइ अवां वटि कहिड़ो प्रोग्राम आहे? साईं ॾिसो, पीर मुर्शिदनि वारा अलहमदुलिल्लाह असां बि आहियूं, अहिड़ो मसइलो कोन आहे, पर पीर हर माण्हू खे पंहिंजी हिकु त जमहूरियत आहे, असांजो मुल्क जमहूरी मुल्क आहे, त उन खे हर माण्हू खे पंहिंजो इज़हार आज़ादी जो हक़ु आहे। ऐं इन हिसाब सां इस्लाम बि हर माण्हू खे आज़ादी जो हक़ु थो ॾिए। उन में इहा ज़रूरी न आहे जे पीरनि जे चए ते पोइ माण्हू ग़लति निज़ाम खे एक्सेप्ट करे। अच्छा, पीर जेके सियासत में हिसो वठनि पिया, इन अमल खे अवी कीअं था ॾिसो? इस्लामी तरीक़े सां, मज़हबी हवाले सां या जमहूरी हवाले सां? से पीर त वठनि पिया सियासत में हिसो, पर इस्लामी तरीक़े सां वठनि। पीर त असल पीर चइबो ई उनखे आहे, मुर्शिद चइबो ई उनखे आहे, राबर खे चइबो आहे, जेको सिधो रस्तो ॾेखारे। बाक़ी हीअ त अंग्रेज़नि वारो अंधेर नगरी वारो रस्तो आहे, उहो ॾेखारणु पीरनि जो हक़ु त कोन। पीर त निज़ाम मुस्तफ़ा में अचनि, तहरीक लबैक जे प्लेटफॉर्म ते सियासत करनि। अवां जो मक़सदु इहो आहे त पीर जेके हींअर बीठल आहिनि उहो ग़लति रस्तो पंहिंजे मुरीदनि खे बि ॾेखारनि ऐं पंहिंजी मर्ज़ी जे उमेदवार खे वोट ॾियारण लाइ मजबूर पिया कनि। इन हवाले सां थोरो असांजे पीर त सभु पीर हिकु जहिड़ा न आहिनि, कुझु पीर त तक़रीबन आहिनि, उहे असां सां बि गॾु आहिनि, अहिड़ो मसइलो कोन्हे। बाक़ी रही ॻाल्हि दुनियादारी जे हिसाब सां त पोइ पीर त वाक़ई ग़लति पिया करनि। साईं, हिकिड़ो सुवाल ॿियो कंदो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी तव्हांजो जेको ज़ोले सदर आहे मुखालफ़त करे वियो आहे, इन हवाले सां अवां वटि कहिड़ो प्रोग्राम आहिनि जे बदिले में, या इन हवाले सां ॿियो को अवां वटि सुधार वग़ैरह आहे न? साईं, बेनज़ीर इनकम सपोर्ट जे हिसाब सां त बेनज़ीर इनकम सपोर्ट त हिकिड़ो माना सम्झो पिनण जो रस्तो माण्हुनि खे सेखारियो वियो आहे। ऐं असांजी सिंध त अलहमदुलिल्लाह गैरतमंद क़ौम आहे, उन्हनि जे नियाणियुनि खे रोडनि में बीहारे, सेंटरनि में लाइन ते बीहारे, इहा हिकिड़ी सफ़ा नाइंसाफ़ी आहे। बाक़ी रही ॻाल्हि बेनज़ीर इनकम सपोर्ट जे बहाने सां तक़रीबन 4 अरब रुपया बजट में रखिया विया, ऐं उन जे हिसाब सां माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे हा, स्मॉल इंडस्ट्री ॾिनो वञे हा, त बहितर हो इन पिनण वारे निज़ाम खां। अवां स्मॉल इंडस्ट्री जी ॻाल्हि कई आहे त माज़ी में असीं ॾिसूं था PTCL जी हालति, स्टील मिल जी हालति, उहे इंडस्ट्रियूं फ़ाइदो ॾियण जे बजाए अवाम खे हिकिड़ो बोझ बणियल आहिनि, त इन हालतुनि में इहे इंडस्ट्रियूं छा कारगर थियनि हा? साईं, हाणे हिन निज़ाम में त कोई इंडस्ट्री असांजो कामयाबु कोन थो थी सघे। जॾहिं निज़ाम मुस्तफ़ा आयो त इनशाअल्लाह उन में इंडस्ट्री बि कामयाबु थींदा, अवाम बि ख़ुशहाली अची वेंदो। असांजो मुल्क त अलहमदुलिल्लाह तव्हां पाण ॾिसो था, तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे, मालामाल आहे हर हिसाब सां। साईं, अवां खां हिकिड़ो आख़िरी सुवाल इहो कंदुसि त अवां अवाम जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो ऐं अक़िलियत जे लाइ अवां वटि कहिड़ी पॉलिसी आहे? छाकाणि त मज़हबी हवाले सां जेके तनज़ीमूं आहिनि उन्हनि जो अक़िलियत जेको उन ॾे अचण खां लहराए थी। सही, इहा त हिकिड़ो सेकुलर जमात आहिनि, लिबरल जमात जंहिंखे चइजे, उन्होंने हिकिड़ो अफ़वाह चढ़ियो आहे त इंतिहा पसंदि आहिनि, मौलवियुनि जी जमात इंतिहा पसंदि आहिनि। त माज़ी में बि अवां ॾिसो त इस्लाम हर कंहिंखे हक़ ॾिना आहिनि, अक़िलियतनि खे बि हक़ ॾिना आहिनि, ऐं अक़िलियत असांजा अक़िलियत ऐं ज़मीनी आहे, ज़मीन जो इस्लाम में हिफ़ाज़त करणु असां ते फ़र्ज़ु आहे। अवाम जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो?
आवाम खे जे लाइ इहा पैगाम ॾींदासीं त निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ 8 तारीख़ सवेरे उथो, किरन ते निशान ठपो लॻायो ऐं इस्लाम जा हथ मज़बूत कयो। अच्छा, अवां सां इत्तेहाद जे लाइ पार्टी पीपल्स पार्टी GDA या ॿिनि पार्टियुनि जमायत इस्लामी कंहिं हथु खणण लाइ या अलाह करण लाइ इहो कंहिं ॻाल्हि ॿोल्हि ठही आहे या कंहिं बि अवां सां ॻाल्हायो कोन्हे? साईं डायरेक्टली त असांजो कंहिंसां बि को अहिड़ो ॻाल्हि कोन्ह थियो आहे, न कंहिं असां सां कई बि आहे, न असां कंहिंसां इत्तेहाद जी ॻाल्हि बि कई आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे मुल्क में 713 उम्मीदवार आहिनि, अञा ताईं इनशाअल्लाह साबित क़दम आहिनि, अॻिते बि इनशाअल्लाह साबित क़दम रहंदा। ऐं अहिड़ी कंहिं सां बि असांजी न को सीट बिजनेस आहे, न को इहे कूड़ा अफ़वाहूं आहिनि हलाया विया आहिनि। ऐं काफ़ी डायरेक्ट कोन्हे, इनडायरेक्ट काफ़ी दोस्तनि राब्तो कयो आहे, पर असांजे मंशूर में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियो अवामी न्यूज़ इलेक्शन 2024 जे हिन प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु हो तहरीक लबे पाकिस्तान PC 41 ते नामज़द उम्मीदवार कमालुद्दीन बुलेदी साहब। साईं, अवां आया, असांखे टाइम ॾिनो, अवां जी महिरबानी। वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं अवां जे मेज़बान मुमताज़ बोज़दार खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़, जिते बि हुजो ख़ुशि हुजो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।